नहमदु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हस्बे मामूल यौमिया। अॼु जो दर्स आहे तरावीह जा मसाइल ऐं तरावीह नमाज़ सां मुतालिक़ जेके मसाइल आहिनि उन्हनि जे मुतालिक़ दर्स आहे। सभ खां पहिरियों मसइलो आहे जेकॾहिं इमाम सलाम वरायो ऐं अञा मुक़्तदी अतहियात मुकमल न कई आहे, पूरी न कई आहे, त मुक़्तदी अतहियात पूरी करे उहो सलाम वराए ऐं जेकॾहिं दुरूद शरीफ़ ऐं दुआ रहिजी थी वञे त उहा भली रहिजी वञे। अतहियात पूरे करण खां पोइ मुक़्तदी खे इमाम सां गॾु सलाम वराइणु घुरिजे। जेकॾहिं इमाम 3 रकात जे लाइ उथी बीठो आहे ऐं जंहिं मुक़्तदी जी अतहियात रहिजी वई आहे त उनखे अतहियात पूरी करे उहो उथी बीहणु घुरिजे ऐं जेकॾहिं अतहियात पूरी करण खां सवाइ बीठो त निमाज़ थी वेंदी। टियों मसइलो आहे त ख़त्मुल क़ुरान खां सवाइ ईअं तरावीह जी नमाज़ में कुझु सूरतूं पढ़णु ऐं उन सिलसिले जे मुतालिक़ सहाबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे ज़माने में अलम तरा कैफ़ फ़अल रब्बुका बिअस्हाबिल फ़ील या कुझु सूरतुनि मां तरावीह पढ़ण जो रवाजु न हुयो। मुतअख़िरीन जॾहिं ॾिठो त पूरे क़ुरान मजीद जे ख़त्म करण जी सूरत में निमाज़नि में बाज़ जॻहुनि ते सुस्ती पैदा थी पई आहे, मस्जिदूं वैरान ऐं गैराबाद थियण जो ख़दशो हुयो, पोइ उते बाज़ सूरतुनि में तरावीह जी निमाज़ खे अदा करण जो सिलसिलो शुरू थियो। चौथों मसइलो आहे त जेकॾहिं हिकिड़ो इमाम जे पोयों इशा जी फ़र्ज़ निमाज़ अदा करे थो ऐं ॿिए इमाम जे पुठियां तरावीह ऐं वितर जी निमाज़ पढ़े थो त इहो जाइज़ आहे। पंजों मसइलो आहे त जेकॾहिं इमाम कंहिं उज़ुर जे करे वेही करे तरावीह जी निमाज़ पढ़ाए थो तॾहिं बि मुक़्तदिन खे पोयों बीही करे तरावीह पढ़णु मुस्तहब आहिनि। ऐं कुझु मसइला आहिनि जेके रुकू सां तालुक़ु रखनि था। इमाम साहब रुकू में आहे ऐं मुक़्तदी अची उन सां रुकू जी हालत में मिले थो, उन जूं चंद सूरतूं आहिनि। पहिरीं सूरत इहा आहे जेकॾहिं मुक़्तदी सिधो बीही करे तकबीर तहरीमा चई रुकू में हलियो वियो ऐं रुकू में झुकण खां पहिरियों अल्लाहु अकबर चई चुको हो ऐं चेल खे मथे सां रुकू में बराबरि कयईं त उन खां पोइ इमाम रुकू मां मथो खयों त इन मुक़्तदी खे रकात मिली वई। तस्बीह अगरचे हिकिड़ी बि इहो मुक़्तदी न पढ़ी सघियो आहे त बि इन खे रुकू में मिली चुको आहे। ॿी उन जी सूरत इहा आहे जेकॾहिं इमाम मथे खणण खां पहिरियों रुकू में चेल खे मथे जे बराबरि न करे सघियो आहे ऐं मुक़्तदी जी बि इहा कैफ़ियत आहे त इहा रकात मुक़्तदी खे न मिली आहे। टीं सूरतुनि जी इहा आहे जेकॾहिं तकबीर तहरीमा सिधो बीही करे न चई बल्कि झुकंदे ई ऐं रुकू में पहुची करे तकबीर ख़त्म कई त इहा निमाज़ शुरू करण ई सही न अथई। बीही करे तकबीर तहरीमा चई करे निमाज़ ॿीहर शुरू करे। ऐं उनजी आख़िरी सूरत इहा आहे जेकॾहिं रुकू में इमाम सां गॾु अची करे शरीक थियो आहे ऐं सिर्फ़ु हिकु ई तकबीर चई करे तॾहिं बि निमाज़ सही थी वेंदी अगरचे उन तकबीर सां रुकू जी तकबीर जी नियत कयईं ऐं तकबीर तहरीमा जी नियत न कयईं, उन नियत जो एतबार न थींदो। आख़िरी मसइलो आहे इमाम साहब जेकॾहिं इशा जे फ़र्ज़ ऐं वितुर पढ़ाए या सिर्फ़ु फ़र्ज़ पढ़ाए ऐं हाफ़िज़ साहब तरावीहूं पढ़ाए ऐं वितर पढ़ाए इहो जाइज़ आहे, उन में कोई हरज न आहे। हज़रत सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु
फ़र्ज़ नमाज़ पढ़ाईंदा हुआ ऐं वितर पढ़ाईंदा हुआ। हज़रत उबई इब्न काब रज़ियल्लाहु तआला अन्हु तरावीह जी नमाज़ पढ़ाईंदा हुआ। अहिड़ी तरह इमाम साहब सिर्फ़ फ़र्ज़ नमाज़ पढ़ाए ऐं हाफ़िज़ साहब तरावीह ऐं वितर पढ़ाए त उन में बि कोई हरज न आहे। अल्लाह ताला असांखे दीन मतीन शरीयत मुतहरा जे मसला सिखी सम्झी करे उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।